बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दर्स क़ुरान खणी मां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। टे हर्फ़ अहिड़ा आहिनि जिन जे मुक़ाबले में अरबी अल्फ़ाबेट जे अंदरि को बि हर्फ़ मौजूदु न आहे, पर सिंधी ऐं उर्दू में उन्हनि जे मुक़ाबले में हर्फ़ मौजूदु आहिनि। कॾहिं कॾहिं इन्हनि हर्फ़नि खे माण्हू सिंधी या उर्दू जे आवाज़ सां पढ़ी वेंदो आहे ऐं उहो पिणु ग़लति आहे। इन्हनि हर्फ़नि मां पहिरियों हर्फ़ आहे ख़ा। इन जे मुक़ाबले में अरबी में त को हर्फ़ मौजूदु न आहे, पर कॾहिं कॾहिं इनखे इंसान खे जे मुक़ाबले में पढ़ी वेंदो आहे, जंहिंखे सिंधी में खे खट करे चइबो आहे। हाणे मां अव्हांखे कुझु मिसालूं ॾींदुसि जंहिंमें ख़ा खे खे जे आवाज़ में इंसान पढ़ंदा आहिनि, इहो पिणु ग़लति आहे। मिसाल अल्लज़ी ख़लक़, अल्लज़ी ख़लक़, इनखे पढ़ंदा आहिनि अल्लज़ी ख़लक़, अल्लज़ी ख़लक़, इहो पिणु ग़लति आहे। ऐं अहिड़ी नमूने सां व अख़रजतिल अर्ज़ु, व अख़रजतिल अर्ज़ु, इनखे पढ़ंदा आहिनि व अख़रजतिल अर्ज़ु, व अख़रजतिल अर्ज़ु, इहो पिणु ग़लति आहे। ऐं अहिड़ी तरह सां ख़ैरन यरह, ख़ैरन यरह, इनखे पढ़ंदा आहिनि खैरन यरह, खैरन यरह, इहो पिणु ग़लति आहे। ऐं इन्हनि हर्फ़नि मां ॿियो हर्फ़ आहे ग़ैन। ग़ैन जंहिंखे सिंधी ऐं उर्दू वारा दोस्त जेके आहिनि उहो गाफ़ जे आवाज़ सां पढ़ंदा आहिनि ऐं इहो पिणु ग़लति आहे। ऐं इन ग़लती में तिलावत वारा बि हूंदा आहिनि ऐं नूहे ख़ान हज़रात बि हूंदा आहिनि जेके इहे ग़लतियूं कंदा आहिनि। हाणे मां अव्हांखे कुझु मिसालूं ॾींदुसि जंहिंमें ग़ैन आहे पर उनखे गाफ़ जे आवाज़ सां अगरि पढ़िजे त इहो सही न आहे। मिसाल फल मुग़ीराती, फल मुग़ीराती, इनखे पढ़ंदा आहिनि फल मुग़ीराती, फल मुग़ीराती, इहो पिणु ग़लति आहे। अहिड़े नमूने सां लयतग़ा, लयतग़ा, इनखे पढ़ंदा आहिनि लयतग़ा, लयतग़ा, इहो पिणु ग़लति आहे। अहिड़े नमूने सां ग़ैरु ममनून, ग़ैरु ममनून, इनखे पढ़ंदा आहिनि गैरु ममनून, गैरु ममनून, इहो पिणु ग़लति आहे। ऐं उन्हनि मां टियों हर्फ़ आहे फ़ा, जंहिंखे कॾहिं कॾहिं फा जे आवाज़ सां पढ़ंदा आहिनि, जंहिंखे पाण सिंधी में फीथो चवंदा आहियूं, ऐं इहो पिणु ग़लति आहे। फ़ा जंहिंखे सिंधी में फानोस करे पढ़िबो आहे, जॾहिं सनाया उलिया जी चोटी हेठें चप जे तरी वारे ऐं आले हिसे सां टकराए त उतां फ़ा अदा थींदी आहे। मिसाल अफ, अफ, इफ, इफ, उफ, उफ। हाणे इन में जेकॾहिं ॿिन्ही चपनि खे पाण खे मिलाए पढ़िबो त इहा फ़ा फेथू बणिजी वेंदी आहे ऐं काफ़ी इन में ग़लती थींदी आहे। फ़ा खे फ़ा करे पढ़ंदा आहिनि। मसलन अफ़ आहे त उनजी जाइ ते पढ़ंदा आहिनि अफ़, इफ़, उफ़, ऐं इहो ग़लति आहे छो जो इहो अरबी में मौजूदु न आहे। हाणे मां अव्हांखे फ़ा जूं मिसालूं ॾींदुसि जंहिंखे फ़ा जी आवाज़ सां पढ़णु ग़लति आहे। मिसाल कुफ़ुवन, कुफ़ुवन, इनखे कुफ़ुवन, कुफ़ुवन, इहो पिणु ग़लति आहे। ऐं फ़सल्ली, फ़सल्ली, इनखे फ़सल्ली, फ़सल्ली, इहो पिणु ग़लति आहे। अहिड़े नमूने सां लफ़ी ख़ुस्र, लफ़ी ख़ुस्र, इनखे लफ़ी ख़ुस्र, लफ़ी ख़ुस्र, इहो पिणु ग़लति आहे। हाणे टे हर्फ़ आहिनि जेके ॿिन्ही चपनि मां अदा थींदा आहिनि। उहे हर्फ़ हीअं आहिनि बा, मीम ऐं वाऊ। फ़र्क़ु हीअ आहे त बा ॿिन्ही चपनि जे तरी वारे या आले हिसे खे हिक ॿिए खां मिलाइण सां अदा थींदी आहे। मिसाल अब, अब, इब,
इब उब उब ऐं ॿिन्ही चपनि जे ॿाहिरें या ख़ुश्क हिसे खे हिक ॿिए सां मिलाइण सां मीम अदा थींदी आहे। मिसाल अम अम अम। ऐं ॿिन्ही चपनि खे गोल करण सां वाऊ अदा थींदी आहे। मिसाल औ औ वमा वमा वरब्बुक वत्तीनी। अरबी हरफनि मां 6 हरूफ अहिड़ा आहिनि जेके हलक या निड़ी मां अदा थींदा आहिनि ऐं उन्हनि हरफनि खे हरूफ हलक चइबो आहे। ऐं उहे हर्फ ईअं आहिनि हमज़ो, हा, हा, खा, आइन ऐं गैन। अवां इन्हनि हरफनि जी मश्क कयो, इन्हनि खे सही यादि कयो। इंशाअल्लाह नए दर्स सां गॾु हाज़िर थींदासीं।